ॾे हवालो कीअं अचणु थियो आहे तुंहिंजो मां वटि। माण्हू चवंदा आहिनि त तव्हां जेको बि ॿुधाईंदा आहियो उहो सच ॿुधाईंदा आहियो, इन करे तव्हां मुंहिंजो हाणे हथ ॾिसो ऐं मूंखे ॿुधायो त मूंखे कहिड़ी परेशानी। तुंहिंजी हिकिड़ी शादी थियल आहे ईअं न, हा 4 ॿियूं थींदई। हे तुंहिंजो पहिरियों मुड़ुसु मरी वेंदो, वरी तुंहिंजी शादी जेका आहे सा हिकिड़े टेकियल माण्हूअ सां थींदी, कारिन में बंगुलनि में घुमंदी, पर उन वीचारे जी ज़िंदगी बि थोरड़ी आहे। फ़कीर छा थो करीं? क़िस्मत जे लकीरुनि खे तो सॾ कयां वेठो त क़िस्मत जूं लकीरूं अचनि, पोइ चौथी शादी तुंहिंजी मां सां थींदी। तोसां शादी? पंहिंजा वार ठाती तड़ न कंदो आई छा? अरे तड़ हिननि में ख़ुशबू ॾिस त केॾी थी अचई पई। अचे हे जेको तावीज़ लो अथई न, इहो सुम्हण महिल सीने सां लॻाए लत ॾेई सुम्ही पइजांइ, सभु तकलीफ़ूं दूर, सॼण साम्हूं दुश्मन दूर। ॾियार फ़क़ीर खे ॾंड त फ़क़ीर करे दुआ, तुंहिंजा अवला बि सवला। घणा? जेको सरी सघे फ़क़ीर खे वंड ॾेयूं वञ, असां घणो न वठंदा आहियूं, जेको तुंहिंजी दिलड़ी चए उहो ॾे। रिआयत न कंदे माना? रिआयत मां तोसां जॾहिं चवां थो त तुंहिंजो आख़िरी जहान निभाइबो ई मां सां, त जेको वणई ॾे, न थई त तोखे ईअं ई ॾिनासीं, तूं भली वञी सघे थी। न त पंहिंजा पैसा वठ, हाणे इहो न सोचिजांइ शादी जे बारे में। मां न सोचींदुसि, मुक़दर में लिखियल थी, हथ में लिखियल थी, मां छाजे लाइ सोची। अहिड़े मुक़दर खां मां ईअं भली आहियां,